जिन जी तो पूरी सिंध जी शिकारपुर शहर में भी बरसात तबाही आने छड़ी है। शिकारपुर जा चारे तालुका तबाही के मंजर जा देख दिखारे रहा आहिनि। इन वक्त असां मौजूद आहियूं ॻोठ गुलाम सिंह पठान में, जिते सारियालो फसल मुकम्मल तबाह थी चुको आहे। उन सां गॾोगॾु ग़रीब आहिनि ऐं उन्हनि जा घर अञा जेके आहिनि मुकम्मल तबाह थी चुका आहिनि। सारियालो फसल हिन दफ़े बिल्कुलु जारी आहे। बरसात ॾींहनि जो नालो कोन थी वठे ऐं जेको आहे त सिंध हुकूमत मुकम्मल अखवतिन फतल आहे ऐं शिकारपुर ज़िले जा इंतिज़ामिया फतल आहिनि। मुसलसल 5 ॾींहं बरसात जारी आहे ऐं अचो त जेको आहे त असां आबादगारनि खां मालूम कयूं त का हिते इंतिज़ामिया आई आहे या न आई आहे। असां वटि साईं तबाही थी वई आहे, पुसारूं ॿुधी वई आहे। मुरादिल शाह खे अपील कयूं था, गौसबक ख़ान खे अपील कयूं था, असांजे गुलाम सिंह ॻोठ में को असांजी गौर कयो न त असां ॿचा ॿार सभु तबाह थी विया। बुढ़ी 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 वई आ सिंधड़ी बुढ़ी वई, ॾिसी माण्हुनि जा घोड़ा जी जिंदड़ी बुढ़ी वई। बुढ़ी 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 वई आ सिंधड़ी मदद कंहिं न कई आहे। गौसबक ख़ान महर जी अपील कयूं था, शहरियार ख़ान महर जी अपील कयूं था, मोहम्मद आरिफ ख़ान महर जी अपील कयूं था, ज़िले सदर शिकारपुर भगवानी काज़ी नईम अकबर साहब उन जो मुलाज़िम आहे, उनखे अपील कयूं था, इम्तियाज़ साहब खे अपील कयूं था। मुंहिंजा बचड़ा सॼी राति बरसात में असांजो वॾेरो जेको आहे अब्दुल हुसैन ख़ान पठान ॻोठ गुलाम सिंह पठान कोटिया वेठो आहे। पंहिंजो दिलियो पियो आहे। असांजा बचड़ा सफ़ा परेशान लॻा पिया, सख़्तु हिकु वेलो वियूं था, राति जो सॼी राति बचड़ा प्रचार टपड़ असांजा बिस्तरा सॼा भॼी पिया आहिनि। जा कंहिं बि हिन महिल ताईं असांजी मदद न कई आहे। डीसी शिकारपुर खे अपील कयूं था असां ग़रीबनि जी मदद करियूं। बचनि जूं आहूं दाहूं ऐं बुखनि में पाहु पेतड़ा, लुड़ी वयसि कखां घर में पितकिड़ी बुढ़ी वई, ॾिसी माण्हुनि जा घोड़ा जी जिंदड़ी बुढ़ी वई। ते रात लगनी हुई सा मेंदड़ी बुढ़ी वई, ॾिसी माण्हुनि जा शहरियार ख़ान खे अमीला आरफ ख़ान महर खे गौसबक ख़ान महर खे इम्तियाज़ साहब शेख खे असांजा नाक असांजे घरनि में का शइ न बची आहे। नहिड़ा बचड़ा ॿार हे मींहुं ॿारनि जूं जायूं किरी पियूं, घर में का शइ न आहे, खाइण लाइ कुझु कान्हे। असांजा वहिल अथव साईं, असांजा जेको करिणो अथव कयो, मिड़े असांजा राम कयो असां ग़रीबनि खे। हे नहिड़ा बचड़ा घर ॾिसो का शइ न बची आहे। जेको हिन मथे वारे को आयो ई आहे, हिन मथे जेको सामान अचा डीसी शिकारपुर खे अपील आहे पंहिंजी महिरबानी करे जेको थी सघे असां ग़रीबनि लाइ मदद कयूं। सदायती दाज जी जा हुई संदस संदूकड़ी बुढ़ी वई, ॾिसी माण्हुनि जा घोड़ा जी जिंदड़ी बुढ़ी वई। मखण ऐं खीर जूं भरियल जा घाघरूं ॾींदी हुई, मखण ऐं खीर जूं भरियल जा घाघरूं ॾींदी हुई, किले बदल जा हुई जेका समेहड़ी बुढ़ी वई, ॾिसी माण्हुनि जा घोड़ा जी जिंदड़ी बुढ़ी वई। एक माण्हू
थी आहिनि ऐं मुतासिर थी आहिनि मुंहिंजे ॻोठ वारा। मां अपील थो कयां पंहिंजे दोस्तनि खे ऐं पंहिंजे सियासी वर्करनि खे ऐं पंहिंजे वक़्त तो ते न गाहींदी सोणी दरियाह बादशाह ससुई बुढ़ी वई है मारुई बुढ़ी वई ॾिसी मारुन जा गोड़ा जिंदड़ी बुढ़ी वई जिंदड़ी बुढ़ी वई नायाब सां जॾहिं मिली त ढूंढकुरू ॾेई रुनी नायाब सां जॾहिं मिली त ढूंढकुरू ॾेई रुनी बचन खे जेका ॾींदी हुई सालोलड़ी बुढ़ी वई ॾिसी मारुन जा गोड़ा जिंदड़ी बुढ़ी वई बुढ़ी 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 वई आ सुंदड़ी बुढ़ी वई ॾिसी मारुन जा गोड़ा जिंदड़ी बुढ़ी वई ॾिसी मारुन जा गोड़ा जिंदड़ी बुढ़ी वई ॾिसी मारुन जा गोड़ा जिंदड़ी बुढ़ी वई।